अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। आका करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो पाक फरमाना है, मुझे महबूबन करीमन जो फरमाना त क़यामत जे ॾियारे मुझो उवो उम्मती मूंखे सब खां वधीक वेझे हूंदो जंहिं दुनिया में सब खां वधीक मूं ते दुरूद पाक पढ़ियो हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। प्यारा दोस्तो, मुसलमान भाइरो, मुंहिंजा भाइर, मुंहिंजूं भेनरूं, तव्हां हर वक़्तु कसरत सां दुरूद पाक पढ़ंदा रहो। पंहिंजे घरनि में लख दुरूद पाक पढ़ायो। तव्हां पंहिंजे ऑफिस में आहियो, ड्यूटी ते आहियो, दुकान ते आहियो, मज़दूरी ते आहियो, देश परदेस में आहियो, यतीमनि जे यार ते दुरूद पाक पढ़ंदा रहो। दुरूद पाक पढ़ो, तव्हांजा अल्लाह हर कमु पाण ई कंदो। तव्हां अल्लाह जे महबूब ते दुरूद पाक कसरत सां पढ़ो।